नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सॾ ते शाख भिरयास्टी भरिसां मादरीन ॿोली जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ रैली कढी वई। रैली नादरा ऑफिस खां भिरयास्टी प्रेस क्लब ताईं पहुती। रैली में शामिल साफ़िन, सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरी सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जा नारा हणी रहिया। इन मौक़े ते सिंधी अदबी संगत भिरयास्टी जे सेक्रेटरी राना शबीर मोहम्मद, आफ्ताब कीरियो, निसार लेहाणी ऐं ॿिनि चयो त असांखे कंहिं बि ॿोली सां तहसुब न आहे। असां चाहियूं था त सिंधी ॿोली समेत मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हिननि चयो आहे त हिंदुस्तान में बि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो हासिल आहे, पर अफ़सोस आहे जो पंहिंजे ई धरती ते सिंधी ॿोली निधणकी बणियल आहे। हिननि चयो त 1972 में सिंध असेंबली सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण वारो बिल पास करे चुकी आहे, पर हिन वक़्त ताईं हिन ते अमल न थियो आहे, जंहिं करे सरकारी ऐं निजी स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे, जेका इंतहाई अफ़सोस जोगी ॻाल्हि है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।